दादू मां रिपोर्ट कर रहा है हुबदार अली। दादू पुलिस जो ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी। काछे में कैंप क़ाइम। कस्बो पट गुल मोहम्मद ऐं आसपास इलाक़नि में सर्च ऑपरेशन दौरान केतिरा ई शकी जवाबदार गिरफ़्तार। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी अॻुवाणीअ में ज़िले में जारी ऑपरेशन मीज़ान जे ॿिए मरहले जे तसलसल में अॼु कस्बो पट गुल मोहम्मद ऐं भरपास वारनि इलाक़नि बागो लगारी, मीरण कोट, लधो दिरो, दौलताणी लगारी, सोभियाणी लगारी ऐं मज़ार भुरगड़ी समेत ॿियनि हंधनि ते पुलिस तरफ़ां सर्च ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान मर्द ऐं औरत एहलकारनि ते मुश्तमिल पुलिस जी वॾी नफ़री इलाक़े में सरगर्म ॾोहारियुनि ऐं इश्तिहारी जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ठिकाणनि ते छापा हयां। तलाशी दौरान 15 माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो, जॾहिं त हथियार, मोटरसाइकिलूं ऐं मोबाइल फ़ोनूं पिणु हथ कया विया, जिन बनिस्बत वधीक रिकॉर्ड जी तस्दीक जारी आहे। ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि जा 6 ठिकाणा ऐं मोर्चा बि तबाह कया विया। SSP दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी चयो त पुलिस ऑपरेशन जो मक़सदु ज़िले दादू खे ॾोहनि खां मुकमल तौर पाक करणु, आवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ यक़ीनी बणाइणु ऐं अमन अमान खे मुस्तक़िल बुनियादुनि ते मुस्तहकिम करणु आहे। पुलिस जूं कार्रवायूं बिना के फ़र्क़ जे वधीक जारी रहंदियूं।